वज़ीर आज़म शाहिद का नवासी पर अमीयाबाद जे तालुके साखिल केस पर आमी बाबत रिथा जो इफ्तिताह करे छो। संदसि चवण आहे त का बि हुकूमत नून लीग तरक्याती मंसूबनि जो मुक़ाबिलो नथी करे सघे। हू साज़िशन जो मुक़ाबिलो करण सां गॾु कम कंदा रहिया। वोट ख़रीद करण या फिक्रो करण मुल्की मफ़ाद में नाहे। ज़मीन ख़रीद करण ईवान में ईंदड़ अवामी नुमाइंदो नथो करे सघे। हू स्टेडिंग खे मुक़ाबिलो करण खे फर्ज़ सम्झनि था। वोट ख़रीद करे सेनेट में ईंदड़ खे बदनाम कंदो। अगूणे वफाकी घर वज़ीर चौधरी निसार मरियम नवाज़ जी मातहत पार्टी में कम करण का इनकार करे छो। संदसि चवण त हू नवासी पे शहबाज़ जी क़यादत में कम करे सघियो। अगूणे वज़ीर आज़म के पार्टी मामला पार्टी अंदर हल करण चयो। मायूसी सबब पार्टी खां परे रहण जो फ़ैसिलो कयो। ईंदड़ कुछ महीना नून लीग लाइ अहम आहिनि। वज़ीर आज़म केरु थींदो इन बाबत फ़ैसिलो चूंडनि बाद थींदो। एमक्यूएम में इख़्तिलाफ़नि ते ॻणती आहे। उम्मीद आहे त मुतहदा पंहिंजा मसइला पाण हल कंदी। सेनेट लाइ उम्मीदवारनि जी कागज़नि जे छंड छाण जो सिलसिलो जारी। पीपल्स पार्टी जे रज़ा रबानी, मुस्तफ़ा नवाज़ खोखर ऐं ॿियनि जा नामज़दगी कागज़ मंज़ूर। इलाइक़े कमीशन आहे त सेनेट चुनावनि में पीपल्स पार्टी भरपूर कामयाबी वारी। जिन माण्हुनि खे पैसनि जी आस थी आहे उहे ॿुधाइनि त आछ कंहिं कई आहे। हू चाहिनि था त एमक्यूएम में इत्तेहाद थिए। पीएसएल फाइनल दौरान रांदीगरनि खे मुकमल सिक्योरिटी ॾिनी वेंदी। मैच जे शौक़ीननि खे बि सहूलियत फराहम कई वेंदी। सिंध जो वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी मीडिया सां ॻाल्हि ॿोल। सेनेट टिकटनि जे मामले ते शुरू थियल मुतहदा पाकिस्तान जो तंज़ीमी बहरान बरक़रार। एमक्यूएम राब्ता कमेटी जो इजलास जी तलब। फारूक सत्तार पारां राब्ता कमेटी जा इजलास ऐं फ़ैसिला गैर आईनी करार। शोकास नोटिस मोकिलण जो ऐलान। पार्टी क़यादत में इख़्तिलाफ़नि सबबि एमक्यूएम जी यूसी चेयरमैन ऑफिस में अचणु छॾे ॾिनो। मसइलनि जे हल लाइ शहरी दरबदर थी विया। पीपीआई अॻवान सईद गनी चयो आहे त नून लीग ऐं पीटीआई बि हॉर्स ट्रेडिंग जो इल्ज़ाम पीपल्स पार्टी मथां लॻाए पई। वोट पीपल्स पार्टी वटि वोट जी अक्सरियत आहे। कंहिंखे ख़रीद करण जी ज़रूरत नाहे। कराची में बेॾोहिनि जो व्रत वायो वियो। ज़ुल्म हमेशह नाहे हलंदो। माज़ी में जिन जे डप खां शहर बंदि थी वेंदो हो, अॼु उहे पाण लिकी रहिया आहिनि। ईंदड़ ॾींहं में एमक्यूएम जा वधीक टुकड़ा थींदा। नैब तरफ़ा फ्लैगशिप इन्वेस्टमेंट जे ज़िमनी रेफरेंस जी जांच लाइ 11 तलब करण बाबति अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ पेश न थियो। नैब पारां नवाज़ शरीफ़ जो 4 वॻे ताईं इंतज़ार करण जो फ़ैसिलो। पेश न थियण ते ॿीहर नोटिस जारी कयो वेंदो। सुप्रीम कोर्ट लाहौर रजिस्ट्री में साफ़ पानी केस जी ॿुधणी थी आहे। गंदो पानी रावी दरिया में छोड़ो करण ते कावड़ जो इज़हार। अदालत पंजाब जे वॾे वज़ीर शहबाज़ शरीफ़ खे सुभाणे 11 वॻे तलब कयो वरितो। लाहौर जी अहिड़ी हालत आहे त ॿियनि शहरनि जी कहिड़ी हूंदी। वॾो वज़ीर ॿुधाए त गंदे पाणी जे निकाल लाइ कहिड़ा क़दम खंया आहिनि। चीफ जस्टिस जा रिमार्क्स। ज़ैनब कत्ल केस जो ट्रायल जेल अंदर करण जो फ़ैसिलो। जवाबदार ख़िलाफ़ रोज़ाने जी बुनियाद ते कोर्ट लखपत जेल में केस जी ॿुधणी कई वेंदी। पुलिस 174 सफ़नि ते वधियल मुकमल चालान एडीसी में जमा कराए छॾियो। लाहौर हाई कोर्ट जे हुकुम ते अदालत 7 ॾींहं में केस जो फ़ैसिलो ॿुधाईंदी। चीफ जस्टिस बि पाण मुरादो नोटिस मोकिलाए छॾियो। 7 ॾींहं में फ़ैसिलो ॾियण जो हुकुम। बलोचिस्तान जे इलाइक़े लसबेले में कोस्टल हाईवे ते तेज़ रफ़्तारी सबब कार जो बज़दाफ़त टक्कर। 3 ॼणा फौत, 2 ज़ख़्मी। उथल इस्पताल मुंतक़िल। भिटशा वेझो कोबीशाला ते ट्रालर जो मोटरसाइकिल खे टक्कर। 1 ॼणो फौत, 1 ज़ख़्मी। सिंध टीवी नेटवर्क तरफा रांदियुनि वारी वज़ारत जी सईद आज़ाद 66 वाला आख़िर जे चौथे मरहले में हैदराबाद डिवीज़न जा मुक़ाबला सुभाणे मलिक सिकंदर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स कोटली में थींदा। पहलवाननि संदरा तैयार करे वरिता। सचल ॻोठ में मेगा दंगल बाबति आगाही लाइ अचल ॾिहाड़े मलाखो थींदो।
है।